पोया फिरी थे अचे पियो जमल पोया आयो आ महबूब जे बिन्ही कुल्हन मुबारकन जे विच ते गोश्त जो टुकड़ो कुदरती तरह उभरल हो जंहिंजो नालो हो मुहरे नबूवत उन जे मथां कुदरती कलम सां लिखियल हो मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत काशो जमल पुठियां फिरी आयो आ लकुड़ कोन थो हणे उन लकुड़ खे बि चुमी थो ॾे ऐं महबूब जे मुहरे नबूवत ते बि चुमी थो ॾे। या रसूल अल्लाह अर्ज़ कई या रसूल अल्लाह उकाशो कहिड़ी मां जो पुटा जो तो मुस्तफ़ा खां वेर वठे उकाशो कहिड़ो पीउ जो पुटा जो तो रसूल करीम खां वेर वठे ऐं किबला ही बहानो हो ही बहानो ठाहियमि मतां तव्हां कमीस न लाहियो हा मतां तव्हां मूंखे इजाज़त न ॾियो हा हाणे इन बहाने हा कमीस बि लाथी आहे हाणे किबला मां अहां जे मोहरे नबूवत खे चुमी ॾिनी मुंहिंजो अंदरि ठरी पियो रहमत वारो नबी थो चए उकाशा क़यामत में मां मुहम्मद सां गॾु हूंदे तोखे या बशारत थो ॾियां नाराज़ साईं कोन थियो इनाम थो ॾे तूं मूंसां गॾु हूंदे। मां ॻाल्हि पे कई 70-72 जी ॻाल्हि पे कयमि मस्जिद नबी खे बाब जिब्रील वारे पासे बाब निसा जे साम्हूं अबू अयूब अंसारी जे घर जे भर में उन उकाशे जी क़बर हुई उकाशो उते दफ़न थियल हो। जंहिंमहिल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मस्जिद नबी वधायूं हिन सऊदी हुकूमत उकाशे जी क़बर खोटाई खुदा पाक जो कसम आहे हज़रत उकाशे जो जिस्म ईअं सलामत हो 1400 साल खां पोइ अॼु सुबुह जो दफ़न थियो आहे। हथ सलामत जिस्म सलामत ॾाढ़ी मुबारक सलामत कफन ते मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहे जेके पानी गुस्ल जा पानी जा कतरा हा आला हा ॾाढ़ी मुबारक ते उहे ओड़े जा होड़ा सलामत हा। मुंहिंजा दोस्त ख़ुदि सऊदन जेका रिपोर्ट लिखी उन सऊदन रिपोर्ट में लिखियो त हज़रत उकाशे जे पेशानीअ जे मथां पसीने जा आसार हा। मुस्तफ़ा जा ग़ुलाम ज़िंदा चओ मुस्तफ़ा जा ग़ुलाम मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बाबो हज़रत अब्दुल्लाह उहो वरी मदीने शरीफ खां ॿाहिरि मदफून आहे उते कुदरती तरह सैलाब अची वियो हज़रत अब्दुल्लाह जी क़ब्र शरीफ में उन क़ब्र खे सही करण जे लाइ उहा क़ब्र जंहिं वक़्तु दुरुस्त कई वई आहे उहा बि ख़ुदि सऊदी हुकूमत लिखियो आहे तारीख़ में मूं वटि मौजूदु आहे चओ त मां तव्हांखे ॾेखारींदुसि। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ हज़रत अब्दुल्लाह जो जिस्म बि अहिड़ो सही सलामत हो ॼण त सुबुह दफ़न थियो 1400 साल गुज़री विया। अड़े महबूब जे नूर जी अमानत जंहिं अब्दुल्लाह जे जिस्म पाक में आई उहो जिस्म 1400 साल खां जहिड़ो आहे तहिड़ो सलामत आहे। मुला खे चओ पिणे जी क़ब्र था खोटो हुजे हॾो बचल हुजे त मूंखे जेका चोर जी सज़ा सां मूंखे सज़ा ॾेई छॾ आया न आया मां कराईंदा था नो अरे तूं नबी सां हमसरी दावा हो वरी पिणे जी क़ब्र त खोटनि जे हार कीड़ा हूंदा विछू हूंदा नाग हूंदा बलाऊं हूंदियूं हॾा ॻरी ख़तम थी विया हूंदा तो जहिड़ो निभागो जंहिं ढांचे में ईंदो तुंहिंजो हाल अहिड़ो न थींदो छा थींदो। हज़रत अब्दुल्लाह सभई चो रज़ी अल्लाह ताला अन्हु शादी कान्हे नौजवान आहे 25 सालनि जो जवान आहे मके जे बाज़ार मां थो अचे शहर मां साम्हूं अचे थो माईअ जी नज़र पई आहे हज़रत अब्दुल्लाह जे मथां उहा माई मके जे क़ौमी सरदार जी धीउ आहे। जंहिंमहिल हज़रत अब्दुल्लाह जे मथां निगाह पई तंहिंमहिल बानीअ खे डोड़ाई त बानी डोड़ंदी वञी हिन नौजवान खे ॾिसर करिया बानी आई हज़रत अब्दुल्लाह खे चई ओ सोना अब्दुल्लाह तोखे असांजे क़ौमी सरदार जी न्याणी थी सॾे पाण क़ौमी सरदार जे न्याणीअ जो ख़्यालु करे एतिराम करे ॻोठ जा माण्हू आहे तोखे इहा बि ख़बर आहे त मके जा सभु बाग़ मुंहिंजे बाबे जा चई हाओ चई मके जे बाज़ार जा दुकान सभु मुंहिंजे बाबे जा चई हाओ चई मके जे उसे पासे जूं ज़मीनूं सभु मुंहिंजे बाबे जूं चई हाओ चई कबीले जी सरदारी बि मुंहिंजे बाबे जी चई हाओ चई तोखे इहा बि ख़बर आहे त मां बाबे खे अकेली धीउ आहियां ॿी औलाद बि कान्हे बाबे जे मरण खां पोइ न सभिनी शयुनि जी वारस मां आहियां चई हाओ चई हाणे इहे सभई ॻाल्हियूं तोखे मां ॾियण जे लाइ तयारु आहियां हिकिड़ो मुंहिंजो अर्ज़ु क़बूल कर मूंखे ख़बर आहे तूं अब्दुल मुत्तलिब जो पुटु आहे तुंहिंजी शादी कान थी आहे तूं बि कुंवारो आहे मां बि कुंवारी आहियां हाणे ख़ुदा जे वास्ते तुंहिंजो मुंहिंजो जाइज़ निकाह थियणु खपे जेको उन ज़माने में रिवाज हो अरबन जो दस्तूर हो मां पंहिंजे बाबे खे आमादो थी कयां तूं पंहिंजे बाबे खे आमादो कर त तुंहिंजो मुंहिंजो अख़लाक़ी निकाह थी वञे मां तोखे पसंदि थी कयां। अब्दुल्लाह साईं सभई तो रज़ी अल्लाह ताला बीबी साहब खे चयो त तारीख़ सीरत इब्न हिशाम में वाक़ियो मशहूर आहे तबक़ात इब्न साद में हो लिखियो आहे सीरत हल्बी वारे हो वाक़ियो लिखियो आहे मुंहिंजा दोस्त ॿियनि काफ़ी किताबनि वाक़ियो लिखियो आहे। हज़रत बीबी साहबा खे पाण फरमाइनि था त आउं हलाली पुटु आहियां बाबे खां इजाज़त घुरां बाबे जी मर्ज़ी हूंदी त तोसां शादी कंदुसि जे बाबे जी मर्ज़ी न हूंदी त आउं तोसां हाउ कोन थो कयां मूंखे मोहलत ॾे बाबे खां पुछी पोइ तोखे ॿुधायां। माई जो ठीकु आहे तोखे इजाज़त आहे
پانچے بابے سا گالا ہے پر دل و جان سا کہ ٹھیک ہے مکھے پانا چاہتا تو سا شادی کیا. حضرت عبد المطلب سائیں وٹایا پانچے والد محترم بابا سائیں مجھے شادی کدی کرائی دے بال کے بڑے گول مول کرے بابا تکڑا تھا بابا ہے رشتہ تو ملے بابا کہڑو رشتہ آ بابا فلانے قومی سردار جی نیانی پان ہن مجھے مانو موکلو آ اوہاں کے خبر آ حسب جے لحاظ سا نسب جے لحاظ سا خاندان جے لحاظ سا شریف خاندان آ اساں جے شہر جا بھلا مانو چھوکری با اخلاق آ مالدار آ موجی بھی دل چوے تھی اوہاں اجازت دے تو میں شادی کیا. حضرت عبد المطلب سعید رضی اللہ تعالیٰ عنہ فرمائن تھا نہ بابا تجھے نکاح جی گال تجھے شادی جی گال تجھے منگنے جی گال ماں وہ بجے نیانی حضرت آمنہ رضی اللہ تعالیٰ عنہ سا طے کرے سریا واہ بجی دھیوا آمنہ ہونا جو نالو تمام سلسنی غریب خاندان جی چھوکریا موجی مردی آ تو جو نکاح ہونا ساتھ بابا اج کل ہو جائے ہاں ٹیڈی چھوکرو کیا چاہے ہاں بابا تجھی شادی تھوڑی مجھے شادی ہے تو تھوڑا نکاح کرے ماں تو کیا لو میرج کبو پانچی مرضی سے شادی کبھی بابو ناراض چاچو ناراض خاندان ناراض بولے گوٹھ میں کاہے ایڑی اٹی چھڑی دو بہراری جو مائیں وچاری بے قسم جو یہ بے قسم جی روزانو ٹرے پاوا تہاں دی پاؤڈر جا تو جے کو ہندو 100 ایکڑ بنی جو سو 8 دہاڑے خیر جو پاؤڈر سرخی تے چٹ اب ہاں نا صحیح ہانے صحیح کہ چاہ جو سرخی پاؤڈر تھو ختم ہانے چاہتی آن تے کھانا اگے ننڈا ہوں آن تے کھانا چے کتھوں آیا چے ادھار سدھار چے کیل بھری دو چے آؤں جو بیٹھو آیا اب سمجھو نا سی ہاں سی کتھا چے خرچ ہمارا بھیگا کرے ہلو ونے مائی بھی بھیگا کرے گھر میں رہو کچھ کون نہ کا ابا نے خاندان جی کو ڈاڈا نے خاندان جی کھڑندی تھیلو سدھو واٹے وڑی پہنچندی ابے جی بھی ڈاڑھی چٹ تو بابے جی ڈاڑھی نانے خاندان سجو بےحال تھو ونے بدنامی تھی ونے مانو تو با فلانے جی نو بھجی وئی ابا اے چھاجو چکرا خاندان میں شادی نہ کرن جو آہے یا نہ آہے ابا ڈاڈے تک لایو امی بہرارے جا مانو خدا تہاں کے بچائے ہوندو نی گال کو چو آمین پر گال پیو کیا عام اساجے معاشرے میں جو کل تھے پیو حضرت عبداللہ حلالیہ چو حضرت عبداللہ ہو بیٹا ایسا فرمائیندو بھلی جایوں مائروں سجوں صالحم معاشر جے میدان میں انہن ڈا جملم باقی بن ویچارن او جاگا جایا کیا. حضرت عبداللہ سید رضی اللہ تعالیٰ عنہ پاجے والد محترم کے فرمائن تا موجا بابا سائیں جے کرے تو جی مردی آئی یا تو مکھے بکو اعتراض کونے ماں قومی سردار جے نیانی اساں شادی لا تیار کونا جے کا تجھی مرضی سا مجھی مرضی سلا سلا بلند آواز دوستو تھکا تو نہ ہو اجا ہلو نہ دے حضرت سائیں جن جو کو مکھے ٹائم ملو سو مجھو ٹائم اجا ہے پر اواں کا پچھا پہ تھکا تو نہ ہو تو کدے کدے مولوی کدان تقریر ڈگھی تو مانو لگدان اٹھن پر تاں اٹھندو پک کون ایک تو سائیں وارن جو تاں کے حیا تھیندو ॿियो تو تھوڑو لنگر جو بھی اثر ہے اب ہے نا صحیح انشاءاللہ تعالی اور صحیح تھی دو بابا ارے بئی گالیوں نے کچھ سائیں وارن تے تھوڑو کجو کچھ بڑی لنگر تے تھوڑو کجو کچھ ور متے بھی کجو مولوی صاحب ایکڑے کئی ڈگھی تقریر مانو لگا اٹھن ہکڑو ویو ॿियो वियो टियों वियो आख़िर सभु विया हिकिड़ो वञी बचो मौलवी साहब खे ख़्यालु थियो त हिन खे मिड़ी मूं वारी तक़रीर वणे थी सोचे भला हिन खे त ॿुधायां ॿुधाए ॿुधाए चई सम्झी थो चई कुझु बि कोन थो सम्झां चई भला ॿिया सभु उथी विया तूं वेठो हुई चई मौलवी साहब छा कयां कुर्सी आहे मुंहिंजी छॾ त खणी वञां मजबूर थियो वेठो आहे त कुर्सी वांदा त छॾे सो इन सूरत खां कुर्सी मूं अॻे ई छॾे ॾिनी आहे ॾंडो खणी बीह रहियो आहे त बाबा न को मुंहिंजी कुर्सी जो आसरो को कंहिंखे हुजे वञिणो आहे त कंहिंखे भली हले वञो थका त न आहियो न साईं अञा हले न कमु सलाह सलाह बुलंदा हुआ सभु सलाह 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 बुलंदा हुआ हज़रत अब्दुल मुत्तलिब साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु देर कान कई ॾिठई त नौजवान जी ख्वाहिश आहे नौजवान पाण पियो चवे त बाबा शादी कराए तंहिंजे करे नौजवान खे नौजवान सम्झी हफ़्ते जे अंदर अंदर हज़रत बीबी आमना सां निकाह थी वियो जेका मंगणी तय थियल हुई निकाह थी वियो शादी थी वई हफ़्तो गुज़रियो वरी हफ़्ते गुज़रण खां बाद में हाणे माना 15 ॾींहं थी विया हज़रत अब्दुल मुत्तलिब खे ख़्यालु थियो
त नौजवान ॿ टे शादियूं कंदा आहिनि। अरब में रवाज आहे काफ़ी शादियुनि जो। अब्दुल्ला खे मुंहिंजे पसंदि वारी शादी त थी वसि, पर पंहिंजे पसंदि वारी शादी हुनजी रहिजी वई। पुट इजाज़त ॾियांसि क़ौमी सरदार जी धीउ सां भली शादी करे। 15 ॾींहं खां पोइ पुट खे घुराए चई अब्दुल्ला, चई जी बाबा तोखे इजाज़त आहे मुंहिंजे तरफ़ां, जेकॾहिं क़ौमी सरदार जे न्याणी सां शादी थिए त मूंखे कोई इतराज़ कोन्हे। हज़रत अब्दुल्ला सईद रज़ी अल्लाह ताला अन्हु बाबे खां इजाज़त वठी माई वटि विया। दरवाज़ो खड़कायूं था, माई लही आई। हज़रत अब्दुल्ला सही फरमाई था मां अब्दुल्ला आहियां, तो मूंखे दावत ॾिनी हुई त मूंसां शादी कर। मां बाबे खां इजाज़त वठी कुझु लेट थी वई आहे, अॼु 15 ॾियारे तो वटि मोटी आयो आहियां। हाणे जेकॾहिं शादी कई त मां बि तयारी कयां, तूं बि शादी जी तयारी कर। माई सगोरी दरवाज़ो खोले थी। हज़रत अब्दुल्ला हेॾे वाझाए थी, पेरनि खां मथे ॾे निहारे थी, मथे खां पेरनि ॾे निहारे थी, बार बार निहारे चवे थी ओ अब्दुल्ला तोखे ख़ुदा जे ज़ात जो कसम आहे, सची ॻाल्हि ॿुधाए जहां उन ॾिहारे जेका पंहिंजी मुलाक़ात थी हुई उन खां बाद में तो शादी कई आहे या न? हज़रत अब्दुल्ला तो चए कूड़ कोन ॻाल्हाईंदुसि, शादी कई अथमि वहब जे न्याणीअ सां। आमना हुनजो नालो आहे, अॼु 8 ॾिहाड़ो आहे, शादी करे आयो आहियां। हज़रत बीबी साहिबा फरमाए थी अब्दुल्ला अॼु तोसां मां शादी कान कंदीसांइ, हाणे यादि रखजांइ उन ॾिहाड़े मूं तोखे जेका शादीअ जी दावत ॾिनी हुई ओ अब्दुल्ला तोसां शादी कान हुई, अॼु बि तोसां शादी कान्हे का। उन ॾिहाड़े मूं तोखे शादीअ जो इन जे लाइ चयो हो रायतु फी जबीनिका नूर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्ही ॾिहाड़े मूंखे तुंहिंजे पेशानीअ में मुहम्मद करीम जो नूर नज़र आयो हो। मुंहिंजी तमन्ना हुई त मां महबूब मुहम्मद करीम जे बाबे सां शादी कयां, मन या अमानत माॾे अचे, पर हाय मुंहिंजी क़िस्मत या अमानत मूॾे कान आई, भाग त आमना जो भलो थी वियो। अब्दुल्ला हाणे तोसां शादी कान्हे का, हाणे शादी हुई नूर सां, उहो नूर अमानत वारो मुंतकिल थी करे ॿिए पासे हलियो वियो आहे। हाणे तोसां कहिड़ियूं शादियूं कयां? हाणे जंहिंजो भाग हो उनखे रसूलुल्लाह मिली चुको आहे। बस मां ख़ुदा जे दरबार में शुक्र थी कयां अल्लाह पाक जल जलालहू मन वालो जो जेका ख़ुदा जी मर्ज़ी आहे। मालूम थियो त जवान आयो कोन्हे, जग में अॻ ई रोशनी मौजूद आहे। हा या न? अमर जे पेट में अचे थो। बीबी साहिबा फरमाए थी मां रोज़ानो दिला भरण वेंदी आहियां, खूह ते वेंदी आहियां। अरब जे इलाइक़े जो खूह हुआ, हथनि सां छिके छिके पाणीअ में लिफूं पइजी वेंदियूं हुयूं, पर अॼु महबूब मुंहिंजे जीअं झोलीअ में आया आहिनि, हमल जी सूरत में मुंहिंजे पेट मुबारक में आया आहिनि। अॼु पहिरों ॾिहाड़ो खूह ते वई आहियां, दिला लाहे खूह ते रखिया अथमि, सारे खूह जो पाणी ॿाहिरि निकिरी आयो। उन खूह मां पाणी में आवाज़ पियो अचे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, बुलंद आवाज़ सां अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह। उन खूह मां आवाज़ पियो अचे ओ मोहम्मद करीम जी अम्मा, अॻे तूं पाणी छिके छिके कढंदी हुई, पर अॼु इमामुल अंबिया तुंहिंजे झोली में आहे, तुंहिंजे पेट मुबारक में आहे। रसूलुल्लाह सॼे जान जो रसूल आहे, पर असां खूहनि ऐं पाणिनि जो बि नबी आहे। अम्मा खे तकलीफ़ कान थींदी, पाणी तुंहिंजे झोलीअ में पाण थी पवंदो। बीबी साहिबा सां कुरैशियुनि जूं ॿियूं मायूं बि गॾु हुयूं, उहे बि दिला भरण आयूं। महबूब जी अम्मा दिलो भरे रवानी थी, अॻिते वई आहे मायूं बाक़ी पाणी जे तयारी में, त पाणी साॻो लही वियो। वठी सॾ कयूं ओ आमना हेॾे मोटी आहे, महिरबानी कर तुंहिंजे भलाईअ जे सदके असां बि पाणी भरियूं। जेतिरो टाइम तूं बीठी हुई पाणी ॿाहिरि हो, तूं वापसि वई आहे त पाणी लही वियो आहे। हज़रत आमना मोटी थी अचे, साॻो पाणी ॿाहिरि निकिरी थो अचे। मुला खे चओ ॾे ख़बर माणे जे पुठियां जमड़ा हू लॻो आहे कॾहिं? हा सदस पाणी को खूह को नलको ॻाल्हाईंदा हलो त मोरी साहिब जी मां हिन जे लाइ मां नलको पाणी पाण हलां, खूह पाणी ॿाहिरि निकिरे। हैफ़ तुंहिंजे हालत। अरे कलमो नबी सही ते भरी दावा सोहणे रसूलुल्लाह जे बात लात बाबरका सां कदो हुजी। ख़ुदा पाक जो कसम आहे, मुस्तफ़ा जी प्यारी अम्मा थी फरमाए मां दिलो मथे ते खणी अॻिते हली आहियां, चंद कदम हली आहियां, दिलो मथे ते आहे, पर मूंखे बार थिए ई कोन पियो। लड़ती वरायो, दिलो किरी पियो, अलाए छा दिलो त आहे, भला पाणी हथ सलाए कोन, बार कोन थो थिए। वरी मथां हथ हणां त पाणी बि आहे।
پانی بھی آہے دلو بھی متھے تے آ پر وزن کو نہ پیو تھے پریشان تھی بھی رہی ہے حضرت علیمہ حضرت آمنہ تھی فرمائے فنودی من السماء آسمان مو آواز پیو اچے او محمد کریم جی اما گھبران جی ضرورت کانے کا دلو بھی بھرل پانی بھی ان میں آہے وزن بھی دلے میں آہے پر توکے محسوس ان جے کرے کو نہ تھو تھے جو جبرین پر ڈیوں توکے دلو کھڑایوں تو ہلے پیو اللہ یا رسول اللہ او میرے پیارے مصطفیٰ جی اما تو گھبرائے نہ دلو متھے تے آ پانی سا بھی بھرلا وزندار بھی آہے پر اللہ جے جبریل جا پر رہن جے کہ تو کہ ہمراہی کیو کھڑایو تھا ہلن پیا مصطفیٰ جی اما تھی فرمائے جے وڻ ہیٹھا لنگا وڻ جوں ٹاریوں جھکی چون الصلاۃ والسلام علیک یا رسول اللہ پتھر تے پیر رکھا پتھر مو آواز ہوتی ہے الصلاۃ والسلام علیک یا رسول اللہ نبی کریم جی ذات بابرکات جی اما تھی فرمائے مہینوں گزری ہوا 2 مہینوں گزری ہو 3 مہینوں گزری ہو 4 مہینہ گزری ہوا ہر مہینے کو نہ کو اللہ جو نبی بشارت جن پیو اچے او محمد کریم جی اما تو کہ لکھ مبارکوں جو تو محمد کریم جی اما بن جی چکی ہے اذا ولطف سمیہ محمد اسا سب نبی تو کہ چون آیا ہوں تیری خیر جو جمے ت نالو رکھ جا سے محمد چھا نالو رکھ جا سے الذی یحمد حمدا بعد حمد محمد ذاتا جہاں جی تعریف سدائیں پئی تھے جہاں جی تعریف جہاں جی تعریف سدائیں پئی تھے جاتے کاتے پئی تھے سب کہجے زبان تے پئی تھے ہر بولی میں پئی تھے ہر وقت میں پئی تھے ہر گھڑی میں پئی تھے خدا جہان جو نظام گول بنایا ہوا کاتے بے پہریا کاتے ٹے پہریا کاتے سانجھیا کاتے سومہنیا کاتے تہجد جو ٹائم کاتے فجر پئی تھے ہکڑے ٹائم تے سارے جہان میں سبئی ٹائم گڈ لگا پیا ہن پر وہاں گھڑی خالی نہ ہے جہ جائے تے اشہد ان محمد رسول اللہ جو اعلان نہ تھیندو ہوجے خدا جی ذات مصطفیٰ جی سارا کرایا الذی یحمد حمدا بعد حمد جہاں جی تعریف سدائیں پئی تھے جہاں جی تعریف وہ جہاں جی تعریف سدائیں تھے اساں ان جی تعریف چھو نہ کیوں اللہ نالو وری اڑو مچھڑو رکھو جو مجا سونے جو نالو وقت بئی چپ پانجو پان کے چمیوں پیا دن سبئی چو محمد صلی اللہ علیہ وسلم بدفع چپ پان میں ملن تھا صحیح محمد اللہ اللہ سرکار فرمائن تھا اذا کان یوم القیامہ فنادى مناد الا لا يكن من كان اسمه محمد فليدخل الجنة بغیر حساب خدا تعالی جو حبیب تو فرمائے دی قیامت ہوندی خدا اعلان کرائیں دو حساب کھا گے کتاب کھا میں او ملائکہ اعلان کیو جہ جو نالو محمد وہ ہلیو اچے در کھلیا پیان بنا حساب جنت میں جو یا مجھے آقا علیہ السلام جے نالے شریف جی برکت پر ایمان ہو جے ابا سمجھو ذرا سا ایمان ہو جے بے ایمان کے فائدو کچھ کون تھیندو ایمان ہوندو تو مصطفیٰ جے نالے جی برکت ان کے ملدی پر جے آقا علیہ السلام جی ذات بابرکات جو نالو بھی رکھے اے مصطفیٰ علیہ السلام جے شفاعت جو انکار بھی کرے تو وہ کچھ بھی کون تھیندو ماں ہکڑو واقعو بدھو حضرت خواجہ حسن جان سرحدی جو سبئی کو رحمت اللہ علیہ ڈاڈے جو رحمت اللہ علیہ حضرت خواجہ حسن جان رحمت اللہ علیہ اساں جے سندھ میں سرحدی خاندان جا ہکڑا جید عالم اے بڑا اہل اللہ تھی گزریا ہن اوا ہستیاں جے سندھ میں پہری وہ بزرگو جے وہابیت جے خلاف قلم کھیو خواجہ حسن جان اوا ہستیاں جن پہری مو جو انداز ہوا تو سائیں جن جو ڈاڈو سائیں محمد حسین جان اے سائیں حسن پان میں بھاو رہا سائیں حسن جان جو واقعہ اسٹیشن تے بیٹھا ہن اسٹیشن تے گاڑی جو انتظار اب جاگو تھا لندرا ذرا یہ گال غور ثابت جو اسٹیشن تے بیٹھا ہن گاڑی جو انتظار خلیفہ عالم گڈ ہن خواجہ حسن جان صاحب رحمت اللہ علیہ تشریف رکھن تھا ہکڑی جنیا چیوتا لگی جنیا سمجھو تھا ڈولاری گڈھا یکتار وارا گڈھا دین باجے وارا گڈھا یہ جو توتنی وجائیدا ہن یہ سب گڈھا جنیا میں سب کچھ ہوندو اوے بچی خیر جو خواجہ صاحب بیٹھو ہکڑے کرسی تے وہ وری بے پاسے وہی رہا وہ بھی گاڑی انتظار میں ٹھا حضرت خواجہ حسن جان سائیں رحمت اللہ علیہ پانچے خلیفے کے فرمایا تو خلیفہ چ ڈی قبلہ یہ چھا ہے ہن خبر تو سب کچھ ہوئی نا صحیح خلیفے جو قبلہ ہے منگڑا ہار ہن بیچارہ میراثی ہن شادیا ہو دوہلا ہو بانجوڑا ہو فلانی بیسریا ہو فلانو اوزارا ہے وجائیدا ہن خواجہ صاحب فرمائن تھا دادا یہ حرام ہن شریعت پاک میں حرام ہن یہ وجائن وارا
जेके वॼाइनि था से कबीरा गुनहगारनि, वॾा वॾा गुनहगारनि, वॾो गुनाह कनि था। ऐं इन मां जेका कमाई अचनि थी सा हराम आहे। कमाई हराम, डोल वॼाइण हराम, बैंसरी वॼाइण हराम, बीन बांजो वॼाइण हराम, इहे सभु तंबूरा हराम, कमाई बि हराम ऐं गुनाह बि कबीरो आहे। इहे चई पाण अखियुनि में पाणी आणे फरमाइनि था, ओ ख़लीफ़ा मूंखे ख़ुदा जे ज़ात जो कसम आहे त हे मगणहार दुहलारी इहे बि क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजे रसूल करीम जे शफ़ाअत जे सदके जन्नत में वेंदा। पर हे डिघनि ॾाढनि वारा, नमाज़ुनि पढ़ण वारा, तहजुद पढ़ण वारा, गोॾनि घसाइण वारा, मथे ते मिहराब ठाहिण वारा, जेके मुंहिंजे घोट मुहम्मद अरबी जे शफ़ाअत जा मुनकरनि से कॾहिं जन्नत में कोन वेंदा। ॻाल्हि सम्झ में आई अलाए कान आई? माना दोहलारी, मंगणहार, मीरासी हुजूर जी शफ़ाअत में उम्मीद रखनि उहे बि जन्नत में वेंदा। पर जेको मुनो नबी करीम जे शफ़ाअत जो मुनकर आहे उहो कॾहिं जन्नत में कोन वेंदो। दुआ कर ख़ुदा ताला असांखे रसूलुल्लाह जी शफ़ाअत नसीब फरमाए। आमीन चओ। नबी पाक जे शफ़ाअत में उम्मीदवार हुजूं। सरकार जे उम्मत जे महबूब पाक जे शफ़ाअत खां साबियो चाढ़ो आहे कोन? पाए को चाढ़ो बा? हितां साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, वॾा वण वणकार जा जिते नागस झन नीला उते अब्दुल लतीफ़ चवे कया है कलड़न हीला, जिते कुड़मन कबीला उते रस जो रहबर राह में। वॾा वण वणकार जा मूं पाणी खयम न पाओ, जबल जलदायूं करे तिख ॾेखारे ता, लकी लुख लतीफ़ चवे माज़ूरन मथा। हाणे उते हो त हली आओ जिते हब में हूंदसि हे कली। इंशाअल्लाह क़यामत जे ॾिहाड़े मुस्तफ़ा सां गुनाहगार जी शफ़ाअत फरमाईंदा। चओ आमीन। अल्लाह साईं तव्हांजी हाज़िरी क़बूल करे, तव्हांजे सदके मूं गुनहगार जी बि हाज़िरी क़बूल फरमाए। रसूलुल्लाह जे सदके ख़ुदा तव्हां सभिनी खे वधाए, तव्हांजे सदके ख़ुदा मूं गुनहगार जा गुनाह माफ़े। अल्लाह साईं हज़रत जन खे वॾी हयाती अता फरमाए। पीर साहब जे लाइ दुआ कयो त ख़्वाजा साईं खे, हज़रत साईं इब्राहिम जान आका खे अल्लाह ताला सिहत, तंदुरुस्ती ऐं वॾी हयाती अता फरमाए। महबूब करीम अलैहिस्सलाम जे दीन जो ख़ादिमा, हुजूर करीम अलैहिस्सलाम जे दीन जी ख़िदमत करण वारो मुजाहिदा अल्लाह तबारक व तआला खेसि ऐं संदसि औलाद खे सालिह बनाए। पाण त वली हन, सालिहन जा सरदार हन, पर औलाद खे बि ख़ुदा ताला खेल सालिह बनाईंदो। रब्बुल आलमीन जल जलालुहु मन वालुहु हिन दरबार खे क़यामत याबाद फरमाईंदो। फर्ज़ा ऐं असां ते कर्ज़ा। महबूबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, अस्सलातु इमादुद्दीन, नमाज दीन जो सतून आहे, थंभो आहे। मन अकामहा फ़क़द अकामद्दीन, जंहिं नमाज कायम कई त दीन कायम कयो। वमन तरकहा फ़क़द हदमद्दीन, जंहिं नमाज फिटी कई त नऊज़ बिल्लाह गोया पंहिंजनि हथनि सां दीन खे ड्राहे छॾियो। दोस्तो अज़ीज़ो, मुस्तफ़ा अलैहिस्सलाम जी ॿी हदीस पाक आहे जंहिंमें पाण फरमाइनि था, बैनल मुस्लिम वल काफ़िर तर्कु सलात। मुस्लमान ऐं काफ़िर जे विच ते सिंधो नमाज़ आहे, यानी मुस्लमान नमाज़ी हूंदो आहे, गैर मुस्लिम जेको हूंदो आहे सो बेनमाज़ी हूंदो आहे। तंहिंजे करे तव्हां असांजो फर्ज़ आहे असां नमाज़ अदा कयूं। महबूबन करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जो उहो बि फरमान आहे। पाण फरमाइनि था त सुबुह जे टाइम ते या ज़ोहर जे टाइम ते या असर जे टाइम ते कहीं बि टिके टाइम ते मुस्लमान जॾहिं नमाज़ जी तयारी कंदो आहे, वुज़ू कंदो आहे, पहिरीं पहिरीं हथ धोईंदो आहे। अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु मन वालुहु मलाइकनि खे इरशाद फरमाईंदो आहे, ओ मुंहिंजा प्यारा मलाइको, मुंहिंजो बानो मुंहिंजे नमाज़ जे लाइ हथ धोए थो। हाणे मां तव्हांखे गवाह बनायां थो, जंहिंमहिल मुंहिंजे बाने हथ धोता आहिनि, इन वुज़ू वारी बरकत जे सदके हथनि वारा सभई गुनाह धोई छॾियोसि। वरी बानो जंहिंमहिल पंहिंजे वात में गुरड़ी जे लाइ पाणी विझंदो आहे, मलाइकनि खे रब्बुल आलमीन इरशाद फरमाईंदो आहे, मुंहिंजा प्यारा मलाइको, मुंहिंजो बानो नमाज़ जे लाइ गुरड़ी करे रहियो आहे, मां तव्हांखे गवाह थो बणायां, वात सां जेके बि न गुनाह कया हूंदासीं वुज़ू वारी गुरड़ीअ जे बरकत जे सदके धोई छॾियोसि। वरी पंहिंजे मुंहं खे धोईंदो आहे। अल्लाह ताला जल जलालुहु मन वालुहु मलाइकनि खे इरशाद फरमाईंदो आहे, कननि सां, अखियुनि सां, नक सां, वात जे चपनि सां हिन जेके बि गुनाह कया हूंदा हिन अल्लाह जे फर्ज़ नमाज़ जे अदागी जे लाइ वुज़ू करे रहियो आहे, मां मलाइको तव्हांखे हुकुम थो कयां हिन जे मुंहं, चपनि, कननि वारा सभई गुनाह धोई छॾियो।
जब मथे जी मत बाहूं खे धोईंदो आहे त बाहूं जा गुनाह माफ़ थी वेंदा, मथे जी मख कंदो आहे त मथे ख़्यालात वारा गुनाह माफ़ थी वेंदा, वरी जब पेर धोईंदो आहे त अल्लाह तबारक व तआला पेरनि जा गुनाह माफ़ कंदो आहे। हाणे वुज़ूअ जे करे वुज़ूअ जा उज़वा गुनाहनि खां साफ़ थी विया, पर जंहिं महिल अल्लाह जे दरबार में नियत करे अल्लाहु अकबर करे बीहंदो आहे, मलाइकनि खे रब्बुल आलमीन हुकुम फरमाईंदो आहे त वुज़ूअ जे करे हथनि जा गुनाह माफ़ कयामांसि, पेरनि जा गुनाह माफ़ कयामांसि, ॿाहुनि जा गुनाह माफ़ कयामांसि, अखियुनि जा गुनाह वुज़ूअ जे करे माफ़ कयामांसि। पर हाणे जंहिं महिल अल्लाहु अकबर करे बीठो आहे, हिन जे वार वार खे जहन्नम जे बाहि खां आज़ाद करे छॾियो। नमाज़ जे बरकत सां को नमाज़ी अल्लाह ताला जे फज़ल करम सां गुनाहनि खां पाक साफ़ थी वेंदो आहे। हुज़ूर साईं जी हदीस आहे, बुखारी शरीफ़ में लिखियल आहे त हिकु नमाज़ खां ॿी नमाज़ ताईं विच में जेके बि इंसान जा गुनाह हूंदा आहिनि, इख़लास सां को जॾहिं नमाज़ पढ़ंदो आहे, इहो विच वारो अमल हुनजो कफ़ारो बणिजी वेंदो आहे। अल्लाह पाक नमाज़ जे बरकत सां हुनजा गुनाह माफ़ करे छॾींदो आहे। तंहिंजे करे अवां भलारी जॻह ते आया हो, भलारनि जे सोबत में आया हो, भले ॾिहाड़े ते आया हो, अॼु मुआहिदो करे वञो त इंशा अल्लाह आइंदा नमाज़ पढ़ंदासीं। पढ़ंदो नमाज़ बाबा? वाइदो कयो, वाइदो कयो। ॾिसां पियो अध खां घटि हथ खया अथनि, फांसी ईंदासीं जो हथ खणंदासीं त। नमाज़ पढ़ंदो बाबा, पढ़ो नमाज़, अल्लाह जो फर्ज़ पढ़ो, ज़रूर पढ़ो इंशा अल्लाह ताला। अल्लाह